जेके दुनिया जा माण्हू आहिनि उहे दुनिया जे ॻाल्हि खां डिॼंदा आहिनि, अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे दिल में कोन धारींदा आहिनि। अल्लाह ताला जो वली सिर्फ़ अल्लाह जो ख़ौफ़ पंहिंजे दिल में रखंदो आहे। उन अल्लाह ताला जे ख़ौफ़ रखण जे करे बाक़ी दुनिया जा जेतिरा बि ख़ौफ़, ख़तरा, ग़म, ॾुख, परेशानी हूंदियूं आहिनि, अल्लाह ताला जल जलालु अमन वालो उन पंहिंजे दोस्तनि खे उन्हनि खां बेनियाज़ बनाए छॾींदो आहे। मजमूई तरह औलिया अल्लाह जो ज़िक्र ख़ैर एतिरो वसी आहे जो हिन अॼोकी मुख़्तसर महफ़िल में अल्लाह ताला जे वलियनि जो ज़िक्र ख़ैर जीअं उन जो हक़ अदा करण जो अदा थी नथो सघे, कमा हक़ुहु उन जो हक़ अदा थी बि कोन सघंदो, पर वक़्त जे नज़ाकत जे करे, थोरे टाइम जे करे ही असांजी चूंकि मख़सूस महफ़िल आहे। इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैह जे यादि में ही प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे। और संदन ज़िंदगी मुबारक जे मुख़्तसर झलक तव्हां जे आॾो पेश करणु चाहियां थो। संदन ज़िंदगी अव्वल खां आख़िर ताईं एतिरो वसी प्रोग्राम वारी ज़िंदगी आहे जो हेड़ियूं कई तफ़सीलूं रातियूं हुजनि त अल्लाह जे कामिल वलीअ जो ज़िक्र ख़ैर उन में बि पूरो कोन थो थी सघे। पर मुजादा माला युद्रक कुल्लुहु ला युतरक कुल्लुहु, जेकॾहिं सभु कुझु नथो मिली सघे त पोइ जेतिरो मिले उनखे बि बयानु करणु गनीमत आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद पाक पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जे कामिल वलीअ जो ज़िक्र ख़ैर ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बुजुर्गों, पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो खानदानी ताल्लुक हजरत इमाम अली रजा रदी अल्लाह ताला अन्हु जे खानदान सां मिली। हजरत अली करमल्लाह वजुल करीम जे प्यारे फर्जंद सैयदना शहीद करबला इमाम हुसैन आली मकाम सां मिले थो। हजरत इमाम हुसैन शहीद करबला जंहिंजो फर्जंदा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खानदान मां हेठि इमामनि जे सिलसिले में हजरत इमाम अली रज़ा, इमाम अली रज़ा जे खानदान मां इहो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कामिल वली असांखे अता फरमायो। इन बुज़ुर्ग जो खानदान पहिरियों पहिरियों जेको सिंध में आयो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, सिंध जे तारीख़ ॿुधाईंदी आहे त राजा दल्लू राय जे ज़माने में जंहिं वक़्त में सिंध जे मथां राजा दल्लू राय जी हुकूमत हुई, उन ज़माने में सिंध में अल्लाह पाक जो कामिल वली मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अली मक्की रहमतुल्लाह ताला अलैह मदीने शरीफ़ खां हली आयो आहे, जेको असुल में मके पाक जो रहाकू हो। उन जे करे मक्की सॼो वेंदो हो, उन खां बाद में मदीने पाक में रहियो आहे। मदीने पाक मां असांजे सिंध जे इलाइक़े में आयो आहे, पर छाजे वास्ते आयो आहे इहा बि तारीख़ असांखे ॿुधाए थी त हज़रत सैयद अली मक्की रहमतुल्लाह अलैह हिन सिंध में दीन इस्लाम जे तबलीग जे लाइ आयो हो। दल्लू राय वॾो ज़ालिम हो, हिंदू मज़हब सां हुन जो ताल्लुक हो ऐं पूरी सिंध जे मथां हुन जी हुकूमत हुई। उन जो भाउ हो जंहिंजो नालो हो छुट्टो इमरानी। उहो कंहिं बुज़ुर्ग जे सोहबत में अची मुस्लमान थियो। पोइ भाउ जॾहिं मुस्लमान थियो त जेको हुन जो राजा भाउ हिंदू हो, हुकूमत हुन जे हथ में ही,
उन पंहिंजे मुसलमान भाउ छुटे जे मथां ज़ुल्म शुरू कया, उनखे सताइण शुरू कयईं। पोइ उन ज़माने में उहो पंहिंजे भाउ जे ज़ुल्म जूं दाहूं खणी वक़्त जे ख़लीफ़े वटि बगदाद दाह वञी ॾिनई त हिकिड़े पासे मुंहिंजी मिल्कियत फबाए वियो आहे, ॿिए पासे मुंहिंजे मथां ज़ुल्म करे रहियो आहे, महिरबानी करे तव्हां इस्लाम जा ख़लीफ़ा वक़्त जा हाकिम आहियो, मुंहिंजी ख़ुदा रा मदद फरमायो। पोइ उन बुज़ुर्ग बगदाद जे ख़लीफ़े उन ज़माने में राजा दलूरा जे सरकोबीअ वास्ते ख़त्म करण जे वास्ते लश्कर मोकिलियो। उन लश्कर जी कमान ऐं सिपह सालारी सैयद अली मकी रहमतुल्लाह अलैहि जे हथ में हुई। असांखे इस्लाम जी तारीख़, सिंध जी तारीख़ ॿुधाए थी त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जो ख़ानदान शुरू खां वठी करे अवां ॾिसंदो त जॾहिं बि मैदान में आयो आहे त नसबुल ऐन इहो रहियो आहे त इस्लाम जी सरबुलंद पंहिंजो सिर कुर्बान कयूं, पर हुन जे आॾो झुकण जे लाइ तयारु कोन थिया। ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा आहिनि, शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन व दीन पनाहस्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद, हक्का के बिना इला इला हस्त हुसैन। और मानता तो हजरत इमाम हुसैन आली मकाम शाह बादशाह हुआ, हाली शाह कोने बल्कि शहनशाह हस्त हुसैन। हजरत हुसैन आली मकाम बादशाह जो भी बादशाह हुआ। किया जो सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद, यजीद जे हथ में हथ कोन ॾिनई, पर यजीद जे आॾो पंहिंजे सिर कुर्बान करण जे लाइ तयारु थियो। इन जे करे हक़ा के बिना ला इलाहा हस्त हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह जी बुनियाद खे मज़बूत बनाइण वारो, इहे सम्झो त ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र खे दुनिया में पहुचाइण वारो हज़रत हुसैन आली मकाम हो। जूअर जे दाणे मां जूअर पैदा थींदी आहे, कणक जे दाणे मां कणक पैदा थींदी आहे, ट्रूह मां ट्रू पैदा थींदो आहे, गिदरे जे ॿिज मां गिदरो पैदा थींदो आहे। जव पोखे कणक कोन लुणंदो आहे, हमेशह मुंहिंजा दा कुल शइ यर्जो इला असलिही, हर शइ पंहिंजे असलियत ॾे वरंदी आहे। इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो असल पाक हो। उन पाक नस्ल मां, उन पाक ॿिज मां जेके हेठि अल्लाह ताला फर्द पैदा फरमाया, उन्हनि बि इमाम हुसैन वारी सुन्नत खे ज़िंदा रखियो। आला हजरत अजीम उल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। इमाम हुसैन बिन नबी करीम जे घराने मां हो। यो खानदान रसूलुल्लाह जो खानदान आहे। हजरत हुसैन आली मकाम दीन जे सरबुलंदी जे लाइ जिहाद कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हजरत सैयद अली मक्की जेको सिंध में आयो आहे, उहो बुज़ुर्ग बि इस्लाम जे सरबुलंदी ऐं दीन जे तरवीज जे लाइ, तबलीग जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू सदुस प्यारे रसूल जे ज़िक्र ख़ैर खे बुलंद करण जे लाइ आयो आहे। दलूरा के शिकस्त मिली, इस्लाम जो नालो बुलंद थियो। खुदा पाक जी ज़ात बाबरकात उन बुजुर्ग खां कम वठणो हो। उन अल्लाह ताला जे कामिल वली मुजाहिद इस्लाम
हजरत सैयद अली मक्की रहमतुल्लाह ताला अलैह सिंध के पंहिंजो मस्कन बनायो, सकूनत गाह बनायो, सिंध में रही पियो। ऐं कुदरत मुझे खुदा जी दलूरा जे शिकस्त खां बाद में वरी दलूरा जो सॼो खानदान मुसलमान थियो, उन जी धीअ मुसलमान थी जे हजरत अली मक्की सां शादी फरमाई। छो त बुजुर्ग पाण सां बचड़ा वठी कोन आया हा, पंहिंजे लाइ उतां बीबी वठी कोन आया हा। सिंध में जेका शादी फरमायो उन दलूरा जी न्याणी जेका मुसलमान थी आहे उन हजरत सैयद अली मक्की सां शादी फरमाई आहे। उन मथां अल्लाह ताला जा कामिल अकमल वली पैदा थिया। उन जे खानदान मथां हजरत सैयद अली मक्की रहमतुल्लाह अलैह जे खानदान मथां मशहूर मारूफ शख्सियत जंहिंजो अॼुकल्ह सेवण शरीफ जे भर में मकबरो आहे, दरगाह सरबिया हजरत शाह सदरुद्दीन जी लक्की जे नाले सां, लक्का अलवी जे नाले सां मशहूर सैयद सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह ताला अलैह उन्हीं कामिल वली जी औलाद में जाऊंगा। पाण तमाम वड़ा वक्त जा कामिल गौस वली हा। सदुल विलायत, सदुल फैज ऐं सदुल करामत ऐं कमालात खे ऐं छा बयान कयां। जेकॾहिं सैयद सदरुद्दीन हजरत शाह सदर जो नालो मशहूर आहे, उन जो मक़ाम ऐं मर्तबो पुछणो अथव त हजरत ख्वाजा मुईनुद्दीन खां पुछो। अञा बि जेकॾहिं तव्हांखे उन जे बारे में पुछणो आहे हजरत बाबा फरीदुद्दीन गंज शकर पाक पटण वारे खां पुछो। अञा जेकॾहिं तव्हांखे वधीक तसल्ली करणी आहे तो उन कामिल वलीअ जे बारे में उच्च वारे बुजुर्ग सैयद शाह जलालुद्दीन सुर्खपोश खां पुछो। जे अञा तव्हांखे उन जी वधीक वज़ाहत ऐं शान पुछणो आहे त कलंदर शहबाज खां पुछो। मशहूर बुजुर्ग हा, इन्हनि जी चओ यारी सरबी हुई। पाण में 4 यार हा। महबूब जे 4 यारनि सहाबा किराम जी सुन्नत में इन पंहिंजी चओ यारी बनाई हुई। कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह सेवाणी, हजरत बाबा फरीदुद्दीन गंज शकर उचवी, हजरत बाबा फरीदुद्दीन गंज शकर पानीपती पाक पटन शरीफ वारो, शाह जलालुद्दीन उचवी ऐं हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी। इहे 4 बुजुर्ग हा। हजरत ख्वाजा साहब पंहिंजे मलफूज़ा शरीफ में फरमायो आहे, संदुस मलफूज़ा शरीफ जो नालो दलील आरफीन आहे। उन दलील आरफीन में बुजुर्ग फरमाए थो पियो त उन जो मुरीद लिखे थो पियो त असांजो मुर्शिद हजरत मुईनुद्दीन चिश्ती अजमेर मां हली करे लकी शाह ते आयो आहे। उते लकी शाह में अची हजरत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह सां गार में मुलाकात कई अथई। ऐं गार उहो गार हो जंहिंमें शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह 30 साल मुसलसल वेही खुदा जी इबादत कई हुई। 30 सालनि में बुजुर्ग ॿाहिरि कोन निकितो, न दुनिया जे कम लाइ वियो, न नफ़सानी ख्वाहिश लाइ ॿाहिरि निकितो। 30 साल जो लंबो अरसो उन गार में वेही अल्लाह अल्लाह कई। पर उन बुजुर्ग जो गार मां फैज़ एतिरो त ॿाहिरि मशहूर थियो जो अजमेर जो कामिल वली ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेर खां हली उन गार में मुलाकात लाइ आयो। मुलाकात करण जे टाइम ते ॾिठई त अल्लाह ताला जो कामिल वली जो चेहरो मुबारक चंड खां सिज खां वधीक रोशन हो। हुन जी ज़ुबान ख़ुदा जे ज़िक्र सां जारी ही, हुन जो क़ल्ब ख़ुदा जे ज़िक्र सां ज़िंदा हो ऐं हुन जे वार वार मां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ अची रहियो हो। मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो कामिल वली थो फरमाए त मूं हज़ारे वली ॾिठा पर मूंखे शाह सदरुद्दीन जहिड़ो वली नज़र न आयो। ऐं पाण ईअं बि फरमायो त मां पंहिंजी मर्ज़ी सां कोन आयो आहियां। साईं पोइ तूं कीअं आयो आहे? हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था तो मुझो मुर्शिद हजरत ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह जेका मां बैयत आहियां उन्हनि मूंखे जेको फैज़ अता करणो हो सो ॾिनो। आख़िर में वींदे वींदे
मुखे वसीयत फरमायूं त मोइनुद्दीन चिश्ती बाकी तुंहिंजूं मंज़िलूं तुंहिंजा लतीफ़ा तुंहिंजे फैज़ जा समंदर दरिया जेके अञा ताईं बंदि लॻा पिया उहे मुखे ताक़त न आहे जो तुंहिंजा खोले सघां जेतिरो मुखे फैज़ आहे मूं तोखे अता फरमायो आहे तूं मुरीद त मुंहिंजो आहे पर आख़िरी में तोखे सिंध में सीविस्तान जे इलाइक़े में सेवण में वञणो पवंदो हज़रत लकी शाह सदर जी दरबार ते हाज़िरी भरी दे उन अल्लाह जे वलीअ जी दुआ सां बाक़ी तुंहिंजूं मंज़िलूं तय थी वेंदियूं हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां पंहिंजे मुर्शिद कामिल जी वसीयत सां आयुसि उन अल्लाह जे वलीअ जी सोहबत अख्तियार कयमि उन जे सोहबत मूंखे 4 चंड लॻाए छॾिया मुंहिंजा जेके लतीफ़ा अञा रहियल हुआ उहे उन अल्लाह जे कामिल वली हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी दुआ सां जारी थी विया सोना हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह मरवंद खां हलियो आहे हिरात जो इलाइक़ो अफगानिस्तान खां मथे ईरान खां मथे उन कामिल वलीअ खे हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह खे जंहिंजी उन ज़माने में 86 साल उम्र आहे पोड़ो झूर आहे वॾी उम्र जो आहे ऐं वॾी ॻाल्हि त क़ादरी तरीक़े में सिधो हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो मुरीद आहे सैयद मोहम्मद इब्राहिम हजरत गौसल आजम जीलानी जो सगो पोटो उहो हजरत पीरान पीर जे पुट जो फर्जंद आहे यानी सैयद मोहम्मद इब्राहिम पोटो आहे पीराने पीर जो ऐं हजरत कलंदर शहबाज उन्हीं खां बैयत आहे ये समझो तो पुराणो क़ादरी तरीक़े जो बुजुर्ग आहे मुंहिंजा दोस्त पर उन कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह खे बि हुकुम मिलियो आहे त कलंदर तुंहिंजूं मंज़िलूं तय तॾहिं थींदियूं जॾहिं तूं सीविस्तान जे शहर में वेंदे उन्हीं हजरत लकी शाह सदर रहमतुल्लाह अलैह जी हाज़िरी भरी दे उन कामिल वलीअ जी तोखे सोहबत मिलंदी उन खां बाद कलंदर तू बाद में थी वेंदे उन बुजुर्ग बि मरवंद खां हली इते संदुस दरबार ते गार में अची हाज़िरी भरी आहे उच्च वारो बुजुर्ग शाह जलालुद्दीन सुर्खपोश जेको मुजादा वॾो कामिल वली हो ऐं सहरवर्दी तरीक़े जो मजाज हो हज़रत ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह खां गौस बहावल हक मुल्तानी जो खलीफो हो हजरत गौस बहावुद्दीन मुल्तानी ज़करिया बुजुर्ग जेको आहे उन खां बराह रास्त हजरत शाह जलालुद्दीन चवी पाण सैयद बुखारी आहे बुखारा खां आयो आहे उन खे फैज़ उतां मिलियो आहे वॾो कामिल वली आहे पर उन खे बि हिदायत या मिली आहे ओ जलालुद्दीन तुंहिंजूं मंज़िलूं तय तरह थींदियूं जॾहिं तूं लक अलवी में वञी हजरत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह सां मुलाक़ात कंदे उन खां दुआ हासिल कंदे उन अल्लाह जे वलीअ जे दुआ सां तुंहिंजूं मंज़िलूं ऐं लतीफ़ा हल थी वेंदा अल्लाह या रसूल अल्लाह उतां शाह जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह हली आयो आहे बाबा फरीदुद्दीन गंजे शकर पाक पत्तन वारो जंहिंजे लाइ मशहूर आहे उन जी दरबार ते हिकिड़ो दरवाज़ो आहे उन दरवाज़े खे मुहर्रम जे पहिरीं तारीख़ खोलींदा आहिनि उन बुजुर्ग ख्वाब ॾिठो हो त उन दरवाज़े खां रसूलुल्लाह अची लंघिया आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयईं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब जी हालत में अर्ज कई या रसूल अल्लाह अवां हिन दरवाजे खां लंघण फरमायो आहे मुंहिंजे लाइ का ख़ुसूसी मेहरबानी अहिड़ी थिए जो क़यामत ताईं मुंहिंजो यादगार हुजे नबी करीम ख्वाब में फरमायो फरीदुद्दीन जंहिं दरवाजे खां मां लंघियो आहियां इन दरवाजे जो नालो आहे बहिश्ती दरवाज़ो अॼोकी मुहर्रम जी पहिरीं तारीख़ आहे मां तोसां वाइदो करे थो वञा हिन दरवाजे मां जेको लंघंदो सो जन्नती आहे उहा तारीख़ ईदी आहे तारीख़ खां हिकिड़ो हिकिड़ो ॾिहाड़ो ॿ ॾिहाड़ा अॻु में महिलनि जे हिसाब सां माण्हू कतारूं ॿधी बीहंदा आहिनि
तो उहो दिहाड़ो अचे, उहो वक्त अचे, महबूब जे वायदे मुताबिक औलिया अल्लाह जे फैज़ सां उन्हीं दरवाजे मां लंघो त नबी पाक अलैहिस्सलाम जो कौल इंशाअल्लाह सचो आहे, खुदा सां ता जहन्नम जी बाहि हराम फरमा छॾींदो। अवां अंदाज़ो कयो जंहिंजी दरबार खे महबूब जी ज़ात दरवाज़ो ॾेई वञे ऐं अहिड़ो दरवाज़ो अता फरमाए जंहिंजो नालो बहिश्ती हुजे ऐं उन बहिश्ती दरवाज़े मां जेको लंघे उहो जन्नती बणिजी वञे, पर इन जे बावजूदि बि उन जे फैज़ जी तकमील अञा कान थी आहे। उन फरीदुद्दीन गंज शकर खे बि मुर्शिद हुकुम फरमायो आहे त जेकॾहिं फैज़ वठणो थी, फैज़ जारी करणो थी त सिंध में हलियो वञ, सीविस्तान जे इलाइक़े में लकी शाह सदरुद्दीन जे दरगाह ते हाज़री ॾे, उन जी दुआ सां तो जा। खानदान मां हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह आया। मां खे चवण जो त मां ईअं चवां त हकीकत में शाह सदरुद्दीन बि कामिल हो, जो हेॾा वॾा कामिल हुन वटि हली पे आया, पर उन कामिल में अमानत रखियल ही रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जी। ये समझो तो यो सभनी बुजुर्गन जो महवर मरकज फैज़ जो इहा शख्सियत हुई। मुझा दोस्त अजीज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक आदम खां वठी करे सैयदना अब्दुल्लाह ताईं आयो। इन पूरे खानदान खे दुनिया इज्जत जे निगाह सां ॾिसंदी ही सिर्फ़ उन नूर जे सदके में। अहिड़े तरीक़े सां जे शाह सदरुद्दीन जो मर्तबो मक़ाम मंज़िल हो त वाकई हू कामिल वली हो, पर उन जे पेशानी में रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो नूर रखियल हो। हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो ॾाॾो सैयद मोहम्मद इमाम शाह संदुस नालो आहे, चओ सुभान अल्लाह। जेको हजरत पीर साईं मोहम्मद बका रहमतुल्लाह अलैह जो बाबो साईं आहे, असल में लकीअ जो आहे। बिरादर सां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी करे खैरपुर ज़िले जे ॻोठ रहीम ॾिनो कलोड़ो नंढी साइदी सरबिया, उन साइदीअ जे देह में कलोड़नि जो ॻोठ आहे, उते अची रहियो आहे। उहो जेको रहीम ॾिनो कलोड़ो हो सो गौसल आलमीन गौस बहावल हक मुल्तान शरीफ वारे बुजुर्ग जी दरबार जो वॾो खलीफ़ो हो, पंहिंजे वक़्त जो ज़मींदार बि हो। उन्ही ज़माने में जेको गौसल आलमीन जो सज्जादा नशीन आहे, गादी नशीन आहे, उहो पंहिंजे मुरीद रहीम ॾिने कलोड़े जे उताक ते आयो आहे। हज़ारनि जे तादाद में हुन जा मुरीद अची गॾु थिया। हजरत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह जेको रोज़े धणीअ जो ॾाॾो आहे, नओं नओं लॾे आयो आहे। माण्हुनि खे उन जी ख़बर कान्हे का, उन जे मर्तबे जी शान जी मान जी ख़बर कान्हे। बस चयो मिड़ई को शाह आयो आहे, को सैयद आयो आहे। हजरत साईं इमाम शाह रहमतुल्लाह अलैह भी दिल में सोचो त गौसल आलमीन जी औलाद मां सजादा नशीन गादी नशीन असांजे ॻोठ जे भर में आयो आहे, असां बि उन सां मुलाक़ात करे अचूं। अल्लाह जा बाना तअस्सुब न कंदा आहिनि, अल्लाह जे बाननि में साड़ न हूंदो आहे। पाण सोचो त गौसल आलमीन वॾो फैज़ जो साहिब हो, ही उन जो पोटो पड़ पोटो हिते असांजे मुल्क में आयो आहे। असीं पाड़ेसरी आहियूं, असांजे पाड़े में आयो आहे, असांजो फर्ज़ आहे त असां पंहिंजे महिमान सां मुलाक़ात करे अचूं।
हज़रत पीर सईं मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घर तां ग़रीबाना कखाया घरा उतां निकिता हन। रहीम ने कल्होड़े जे ओताक में आया। रहीम ने खे भी ख़बर कान हुई, बस ख़बर ही तो को शाह साहब आ। पीर साहब सज्जादा नशीन गौसल बहावल हक़ जे दरबार वारो खट ते वेठो हो, ॿिया सभु मुरीद हेठि वेठा। पीर सईं मोहम्मद इमाम शाह अची मखदूम साहब